मुसलसल एहतजाज कनि पिया। अछड़े थर में पखियुनि सां गॾु हिरणनि जो शिकार बि कयो पियो वञे। वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल कयूं वियूं आहिनि। रहवासियुनि इन मामले ते बि आवाज़ उथारींदे चयो आहे त हिरणनि जो शिकार बि कयो पियो वञे। शिकारी हिते इन्हनि हिरणनि जो शिकार बंदूकुनि ज़रिए कनि था। वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल कयूं वियूं आहिनि। वीडियोज़ वायरल थियण बावजूदि लाॻापियल वाइल्ड लाइफ खाते तरफ़ां का बि कार्रवाई अमल में नाहे आंदी वई। अछड़े थर में परदेहिनि तरफ़ां बाज़नि ज़रिए नायाब पखियुनि जो शिकार कयो पियो वञे। उते कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि ऐं उन ते एहतजाज जेको आहे उहो इलाइक़े वासियुनि तरफ़ां कयो वियो। पर साॻे ई वक़्तु इते हिरणनि जो शिकार बि कयो पियो वञे। मक़ामी तोड़े ग़ैर मक़ामी परदेही शिकारी अछड़े थर में आहिनि जिते शिकार कयो पियो वञे। नायाब नस्ल जा इहे हरण जिन खे पकिड़े करे ज़िबा कयो पियो वञे। हिते कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि ऐं इन्हनि शिकार ख़िलाफ़ जेके इलाइक़े वासी आहिनि उहे मुसलसल एहतजाज बि कनि था। गुज़िरियल बि टाइम न्यूज़ वाइल्ड लाइफ कंज़र्वेटर जावेद महर सां जॾहिं ॻाल्हायो त संदसि इहो चवणो त नायाब पखियुनि जो बाज़नि ज़रिए शिकार कयो वेंदो आहे ऐं परदेही महिमान हिते कंहिं क़िस्म जूं ॿियो को शिकार नथा कनि। पर उन्हनि शिकारनि जी सहूलियतकारी जे लाइ हिरण बि कुठा था वञनि। हिरणनि जो बि ग़ैर क़ानूनी तौर ते शिकार कयो थो वञे। अछड़े थर ऐं भरपासे में हिरणनि जो इहो थींदड़ शिकार इन ते ज़ाब्तो आणण जे लाइ वाइल्ड लाइफ खाते तरफ़ां को तहरुक नाहे वरितो वियो, को एक्शन नथो वरितो वञे। इन खां अॻु बि उमरकोट, थरपारकर, सांगड़ समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नायाब नस्ल जे इन्हनि हिरणनि जो शिकार थींदो रहियो। जंहिं ते वाइल्ड लाइफ खाते जे अमलदारनि जो इहो मौक़िफ़ आहे त हिकु सीज़न हूंदी आहे जंहिंमें लाइसेंस ॾिना वेंदा आहिनि त बंदूकुनि ज़रिए या बाज़नि ज़रिए शिकार कयो वञे। हर शिकार ग़ैर क़ानूनी नाहे हूंदो। अछड़े थर ऐं भरपासे में नायाब नस्ल जे हिरणनि जो शिकार कयो पियो वञे। तस्वीरूं ऐं वीडियोज़ शिकारनि तरफ़ां सोशल मीडिया ते रखियूं वियूं आहिनि पर उन जे बावजूदि वाइल्ड लाइफ खाते तरफ़ां कंहिं क़िस्म जो को क़दम नाहे खंयो वियो। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर आज़ाद राजड़ खां। आज़ाद, आगाह कजो, इलाइक़े वासी मुसलसल एहतजाज कनि पिया त उन्हनि जे इलाइक़े में नायाब पखियुनि ऐं नायाब जानवरनि जो अहिड़ी तरह बेदर्दी सां शिकार कयो पियो वञे। जी, अछड़ो थर वो इलाइक़ो आहे जेको फितरी जेका सूंहं हुनजी जेका झंगली जीवत आहे जंहिंमें वॾे तइदाद में अॻे जेके हरण रहंदा हुआ। हरण जेके आहिनि जे अछड़े थर जे वासी सूंहं आहे। अछड़े थर वासी जेके आहिनि हरण सां पंहिंजे औलाद ऐं माल वांगुरु प्यार कंदा आहिनि। अछड़े थर में जेके अरब शिकारनि जूं जॾहिं खां कैंपूं क़ाइमु थियूं आहिनि उते उन जा जेके राखा आहिनि उहे अरब शिकारनि जे थ्रू जेका हरणनि जो शिकार कंदा आहिनि। हरणनि जो शिकार करे उनजी नमाशी तौर ते तस्वीरूं कढी जेका वीडियो वायरल कंदा आहिनि। अहिड़ियूं शिकायतूं वाइल्ड लाइफ खाते खे बि कयूं वेंदियूं आहिनि पर उन कॾहिं बि इहो तहरुक नाहे वरितो। उहे हमेशह चवंदा आहिनि त असां वटि गाॾी या असां वटि सहूलियतूं न आहिनि। जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं जेको आहे टाइम न्यूज़ ते थियल प्रोग्राम में वाइल्ड लाइफ खाते जे अमलदारनि पारां ये दावाऊं कयूं वयूं त अरब शिकारी जेके आहिनि उहे सिर्फ़ु तलूर जो शिकार कंदा आहिनि पर असल में ईअं नाहे हूंदो। उते जेका आहे झंगली जीवत जो वॾो नुक़सान थियो थो। आज़ाद, थोड़ो क्लियर कजो त इहे जेके हरण शिकार करे कुठा पिया वञनि, वीडियोज़ में बि ॾेखारियो पियो वञे, कहिड़े इलाइक़े में एग्ज़ैक्ट का लोकेशन ख़बर पइजी सघी आहे त कहिड़े इलाइक़े में इन्हनि जो शिकार कयो पियो वञे? छा इहे जेके हरण कुठा पिया वञनि इहे कंहिंखे पेश कया पिया वञनि? जी, जेको इहो इलाइक़ो उहो अछड़े थर वारो उहो ई नारे तालुके जो इलाइक़ो आहे। हंजीअ वारी कंडी ऐं ॿिए वारी जेका रोही चरन आहिनि उन इलाइक़े में शिकार कयो थो वञे। उन इलाइक़े में इहे हरण जेके आहिनि से वॾे तइदाद में रहनि था। इन हरणनि जेके आहिनि उहे कोई जेके अरबनि जा नौकर आहिनि उहे जेके आहिनि से उनखे खुआईंदा आहिनि, उहे ई खाईंदा आहिनि ऐं तोहफ़े तौरु जॾहिं अरब जेके ईंदा आहिनि उन्हनि खे बि पेश कयो वेंदो आहे। उन्हनि लाइ ख़ासि तौर ते इहो जेको राखा हूंदा आहिनि उहे हरण अॻो हट ई मारे उते जेके कैंपूं आहिनि उनमें फ्रिजूं बि लॻल में उन्हनि में रखंदा आहिनि, उन्हनि खे पेश कयो वेंदो आहे। ॿियो जेके बासर जेके इलाइक़े जा माण्हू हूंदा आहिनि जीअं समूरे जेके वज़ीर मुंशीर हूंदा आहिनि उन्हनि ताईं बि इहे हरण जेके आहिनि से कोई उन्हनि खे पहुचायो वेंदो आहे। इहे जेके तस्वीरूं आहिनि उहे ॿियनि जूं न आहिनि पर अरबनि जा जेके नौकर आहिनि उहे उन्हनि जूं आहिनि। उन्हनि जेका शिकार कराईंदा आहिनि। माज़ी में उन्हनि जो शिकार थींदो रहंदो आहे। वाइल्ड लाइफ खाते खे जेके मक़ामी माण्हू शिकायतूं कंदा ई रहंदा आहिनि त नस्ल हरणनि जे नस्ल खे बचाए वञे अहिड़ियूं ख़बरूं बि ईंदियूं रहंदियूं आहिनि पर वाइल्ड लाइफ खाते उन्हनि ख़िलाफ़ को बि एक्शन न खयो आहे, न को अहिड़नि बहादुर माण्हुनि जे ख़िलाफ़ वाइल्ड लाइफ खातो को केस दाख़िल कंदो आहे जंहिंजे नतीजे में अरब शिकारी जेके आहिनि उन्हनि जा राखा जेके आहिनि उहे जेके आहिनि हरणनि जो नस्ल खे तबाह कंदा रहंदा आहिनि। हरणनि खे मारे
जेके वज़ीर आहिनि उन्हनि ताईं बि उन्हनि जा तोहफ़ा पहुचंदा आहिनि, जंहिंजे करे अचड़े थर जे जेके मज़लूम माण्हू आहिनि उहे जेके आहिनि दाऊं रड़ियूं कंदा रहंदा आहिनि। हिन भेरे बि ॾिठो वियो आहे जॾहिं नाज़िम जोके वारी कहाणी आहे साम्हूं आई आहे, तंहिंखां पोइ अचड़े थर जा जेके मारू माण्हू आहिनि जिन खे हिन हरणनि जी नस्ल जो ओइनो आहे उहे बि सरापा एहतिजाज बणियल आहिनि। उन्हनि जो बि जेके चवणु आहे त असांजे इलाइक़े में ही शिकार थी रहियो आहे, ही वीडियो साम्हूं आहिनि, इहे हर सबूत साम्हूं आहिनि, पर पोइ बि जेके इख़्तियारियूं आहिनि उहे एक्शन नथियूं खणनि। ही जेका इलाइक़ो आहे उहो जीवत जो जेको तहफ़ुज़ जो इलाइक़ो आहे, पर हिते ॿाहिरियां शिकारी हिन नस्ल खे तबाह करे रहिया आहिनि। असांखे जो चौपायो माल आहे उन जूं चरागाहूं ख़तमु करे रहिया आहिनि, पर असांजी दाह खे वरनाइण लाइ को बि जेको इख़्तियारियूं MNA MP उहो बि तयारु न आहिनि। जी आज़ाद, ही जेके इलाइक़ा आहिनि अछड़े थर जा, हितां नारा कैनाल बि गुज़रे थो, मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि जिते इहो शिकार कयो थो वञे। को हिते वाइल्ड लाइफ रिज़र्व आहे या वाइल्ड लाइफ जी टीम जेका आहे उहा कहिड़े इलाइक़े में हुजे थी? इलाइक़े वासी त एहतिजाज कनि था। इहे जेके वीडियो साम्हूं आंदियूं वयूं आहिनि इन में उन्हनि जा चेहरा बि वाज़े आहिनि, पर उन बावजूदि वाइल्ड लाइफ खाते तरफ़ां न पुलिस जी मदद वरिती पई वञे, न ई इहो शिकार रोकराइण जे लाइ के क़दम खयां पिया वञनि। जी वाइल्ड लाइफ जूं जेके ऑफिसूं आहिनि उहे सिर्फ़ु जेका हिकु खैरपुर में आहे, इन इलाइक़ो जेको आहे उहो खैरपुर जो आहे, ॿियो सांगड़ में क़ाइमु आहे, पर विच ते का बि वाइल्ड लाइफ जी ऑफिस जेका क़ाइमु न आहे, न ई उन्हनि जेके वाइल्ड लाइफ मुलाज़िमनि ते अहिड़ियूं सहूलियतूं आहिनि जेके इन्हनि दूरान इलाइक़नि में पहुची सघनि, इन्हनि खे रोके सघनि। असली तौरु जेका हुकूमत तरफ़ां उन्हनि खे सहूलियतूं न आहिनि ॾिनियूं वेंदियूं, जंहिं करे इहो शिकार नथो रुकिजी सघे। ॿियो त बहासर जेके आहिनि उहे शिकार खाते वारनि जो चवणु आहे त असांखां इहे बहासर माण्हू ॾाढा आहिनि, असीं मुलाज़िम कुझु नथा करे सघूं, हू पंहिंजी बेवसी बि ॾेखारींदा आहिनि। ॿिए तरफ़ जेका आहे गुज़िरियल ॾींहुं हुनजो डायरेक्टर दावा करे रहियो त अचड़े थर में अहिड़ी का बि शइ नथी थिए, पर इहे वीडियो बि उहे जेका समूरियूं हक़ीक़तनि खे ॾेखारे रहियूं आहिनि। जी ठीकु आहे आज़ाद राजड़, वाइल्ड लाइफ खाते जे अमलदारनि ऐं कंज़र्वेटर्स लाइ इहे वीडियोज़, इहे तस्वीरूं काफ़ी आहिनि सबूत तौरु त इलाइक़े जा जेके बासर आहिनि उन्हनि जी मिली भगत सां, ऐं छो जो नफ़री जेका आहे वाइल्ड लाइफ पुलिस उहा इंतिहाई घटि हुजे थी, न हू पंहिंजे इन खाते जे अमलदारनि खे कंहिं क़िस्म जी का सहूलियत फ़राहम कनि था, त उहो बि बेवस थी था वञनि। बासर जेके आहिनि उहे हिन वक़्तु सहूलियतकारी जो किरदारु अदा कनि पिया, ऐं बेरहमाने तरीक़े सां ही जेको नायाब हिरणनि जो शिकार आहे उहो कयो पियो वञे। वीडियोज़ तस्वीरूं साम्हूं आयूं आहिनि, इन्हनि में चेहरा बि वाज़े आहिनि, पर का कार्रवाई अमल में नाहे आंदी वई। शिकारियुनि तरफ़ां इहे वीडियोज़ ऐं तस्वीरूं सोशल मीडिया ते रखियूं वियूं आहिनि, पर वाइल्ड लाइफ खातो कंहिं क़िस्म जो तहरुक वठण लाइ तयारु न आहे। वाइल्ड लाइफ खाते जे अमलदारनि जी इहा दावा आहे त लाइसेंस हथियारनि सां, इजाज़तुनि सां ऐं परमिट सां इहो शिकार कयो वेंदो आहे। हिते जेके परदेही शिकारी अचनि था उहे हथियारनि सां न पर बाज़नि सां शिकार कंदा आहिनि, पर हिते मक़ामी बासर जेके शिकारी आहिनि उन्हनि जी सहूलियतकारी जे लाइ बंदूकुनि जो इस्तेमालु कंदे नायाब हिरणनि जो शिकार करणु लॻा आहिनि। तस्वीरूं ऐं वीडियोज़ रखियूं वियूं आहिनि सोशल मीडिया ते, चेहरा वाज़े आहिनि। इलाइक़े वासी जेके आहिनि उहे शिकार कनि था, बंदूकुनि जी मदद सां नायाब हिरणनि खे मारियो थो वञे, उन्हनि खे ज़बाह करे महिमाननि खे पेश कयो थो वञे। चेहरा वाज़े हुजण जे बावजूदि ऐं इलाइक़े वासियुनि जे शदीद तरीन एहतिजाज हुजण जे बावजूदि न वाइल्ड लाइफ खातो कंहिं क़िस्म जो तहरुक वठी सघियो आहे हिन महिल ताईं, न ई हुकूमत तरफ़ां नोटिस वरितो वियो आहे, न ई के गिरफ़्तारियूं अमल में अची सघियूं आहिनि। सांगड़ जो इलाइक़ो ॾियाम नवाज़ अली मीरा